अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इंशाअल्लाह अॼु खां असीं अत्तरीक़तुल असरिया फ़ी तालीमिल लुग़तिल अरबिया ही किताब शुरू करण वारा आहियूं। ऐं ही अरबी सिखण जे हवाले सां इंतहाई आसान किताब आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे हिन किताब में ख़ैरियत सां तकमील अता फ़रमाए ऐं जेको सिखी करे अल्लाह ताला हिन किताब जे ज़रिए असांखे क़ुरान मजीद सम्झण जी ऐं उन ते अमल करण जी ऐं उन में उन जे तक़ाज़नि खे पूरे करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए। तमामु सुठी किताब आहे, अहम किताब आहे। इंशाअल्लाह हिन खे असीं पढ़णु शुरू था करियूं। हिन जो सिंधी जेको तर्जुमो आहे उहो उन जो नालो जेको रखियलु आहे उहो आहे अचो त अरबी सिखूं। ऐं तव्हांखे तारुफ़ किताब जो ॿुधाए थो छॾियां इंशाअल्लाह। ही जेको किताब आहे हिन जी जेको मुसन्निफ़ आहे, तालीफ़ जेका आहे अब्दुल रज़ाक़ सिकंदर रहमतुल्लाह अलैहि, उन्हनि जो ही किताब आहे। ऐं सिंधी में हिन जो तर्जुमो कयो आहे हाफ़िज़ मोहम्मद ताहिर सिंधी रहमतुल्लाह अलैहि। त ही सिंधी में उन्हनि वरी हिन जो उनवान ॾिनो आहे अचो त अरबी सिखूं। हिन किताब जा ॿ जुज़ आहिनि ऐं जेको सिंधी वारो आहे उन्हनि ॿिन्ही खे मिलाए करे पूरो हिकिड़ो किताब माशाअल्लाह तव्हांखे जेकॾहिं तव्हां केॾी ॾिसंदव त रोशनी पब्लिशर वारनि जे तरफ़ां इहो छपियलु आहे। त इंशाअल्लाह हिन में असांखे वरी कुझु इलाही शयूं, हूअं त इहे अरबिक में ई आहिनि सॼियूं शयूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर उन में विचा जे कुझु शयूं जेके आहिनि तमरीन वग़ैरह जे हवाले सां त वरी सिंधी वारे में सिंधी में आहिनि, उर्दू वारे में उर्दू में आहिनि। त इंशाअल्लाह असीं सिंधी वारे खे ई फॉलो कंदासीं। अच्छा, अॻिते वधण खां पहिरीं कुझु बुनियादी ॻाल्हियुनि खे असीं ॾिसूं था इंशाअल्लाह। त जेका बि ॿोली असीं सिखंदा आहियूं या जेका बि ॿोली हूंदी आहे त उन जा अल्फ़ाबेट्स हूंदा आहिनि जंहिंखे असीं हुरूफ़ तहजी चवंदा आहियूं। त हुरूफ़ तहजी जेके बि हूंदा आहिनि पाण में मिली करे लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। त हर ॿोली में उन्हनि लफ़्ज़नि खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विरहायो वेंदो आहे, मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में, जंहिंखे पार्ट्स ऑफ स्पीच चइबो आहे या ॻाल्हाइण जा लफ़्ज़ या कलमनि जा क़िस्म चयो वेंदो आहे। त अरबी में इहे टे आहिनि, सिंधी में या अंग्रेज़ी में तव्हां ॾिठा हूंदा 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि, पर अरबी में सिर्फ़ु टे आहिनि, हिकिड़ो इस्म, ॿियो फ़ेल ऐं टियों हर्फ़। इस्म छा आहे? उहो ई साॻियो कंहिं शइ जो नालो, कंहिं जॻह जो नालो या उन जी सिफ़त बि, हिन में सिफ़त बि इस्म में थियूं अची वञनि। अहिड़े हवाले सां कंहिं कम जो नालो बि इस्म में ई अची वेंदो आहे। त ही मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। मिसाल तौरु सुठी शइ सिफ़त बि आहे, रजुलुन माण्हू मर्द, हामिद ख़ासि नालो, ज़रबुन मारणु, कंहिं कम जो नालो बि हिन में ई इस्म में ई अची वेंदो आहे। इंशाअल्लाह असीं सिर्फ़ु बुनियाद थोरो ॾिसूं पिया। फ़ेल में वरी कम प्लस ज़मानो। मिसाल तौरु को कमु थिए पियो पर कंहिं ज़माने में, ज़हब हू वियो यानी माज़ी में जो कमु थियो, वञण जो कमु थियो माज़ी में, सिर्फ़ु कम जो नालो हूंदो वञणु, इहो इस्म थी वेंदो। यशरबु हू पीए थो या पीअंदो। त अहिड़े हवाले सां को कम जे थियण जो मफ़हूम जे प्लस कंहिं ज़माने में। ऐं हर्फ़ उहो आहे जेको पंहिंजी माना खे वाज़े करण लाइ कंहिं ॿिए लफ़्ज़ जो मोहताज हुजे, यानी उहो इस्म या फ़ेल सां मिली करे ईंदो आहे। असीं इंशाअल्लाह अॻिते पढ़ंदासीं। जीअं मिसाल तौरु मिन आहे, मिन यानी खां। अहिड़े सां असां अला यानी ते, फ़ी यानी में, ठीकु आहे, मिन में यानी खां। त इहे मुख़्तलिफ़ हुरूफ़ हूंदा आहिनि जेके वरी इस्म या फ़ेल सां मिली करे उहे पंहिंजी माना वाज़े कंदा आहिनि। त बुनियादी शयूं इस्म ऐं फ़ेल आहिनि। इंशाअल्लाह हिकु असीं करे पढ़ंदासीं। ही कुझु बुनियादी शयूं हुयूं। हाणे असीं इंशाअल्लाह किताब ॾांहुं था अचूं। किताब जो पहिरियों सबक़ु आहे अदरसुल अव्वल यानी पहिरियों सबक़ु, किताब ऐं क़लम। हिन में जेका शुरूआत कई वई आहे उहा इस्म जे हिकिड़े अस्माए इशारा सां शुरू कई वई आहे। ही जेको तव्हां ॾिसो पिया हाज़ा, इहो इस्म इशारो आहे। इस्म इशारे मां मुराद यानी उहे इस्म जेके इशारे जे लाइ कमु ईंदा आहिनि। या अॻिते असीं इंशाअल्लाह उनखे ॾिसूं था। ऐं हिन किताब में हिन सबक़ में असीं जेके प्रैक्टिस कंदासीं उहा अस्माए इशारा सां ई कंदासीं। हाज़ा किताब, हाज़ा क़लम, हाज़ा वरक़। इस्म इशारो छा आहे? उहो लफ़्ज़ जंहिंसां कंहिं शइ ॾांहुं इशारो कयो वञे। जीअं हाज़ा किताब, हाज़ा जी माना आहे ही, हाज़ा यानी ही, किताब यानी किताब, ठीकु, ही किताब आहे, ठीकु आहे, हाज़ा किताब। हूअं बा जे आख़िर में ॿ पेश ईंदी आहे पर असीं वक़्फ़ करे पढ़ंदासीं। हूअं त असीं पढ़ंदासीं हाज़ा किताबुन, ही किताब आहे, पर जॾहिं महिल असीं वक़्फ़ कंदासीं क़ुरान मजीद में तव्हां ॾिठो हूंदो त ओॾी महिल वरी चवंदा हाज़ा किताब, ही किताब आहे। हूअं जेकॾहिं असीं बग़ैर वक़्फ़ जे पढ़ंदासीं चवंदासीं हाज़ा किताबुन, ही किताब आहे, ठीकु आहे। ऐं ही जेको हाज़ा आहे इहो मुज़क्कर जे लाइ आहे। मुज़क्कर यानी नर जा, जीअं रजुलुन
रजुल बि छा आहे, मर्द आहे। फ़रसुन घोड़ो, इहो बि मुज़क्कर आहे। हजर, मां, ही लफ़्ज़ जेके बि आहिनि इहे मुज़क्कर आहिनि। त इहा हाज़ा जेको आहे इहो मुज़क्कर जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं हिकिड़ी ॿियो वरी शइ मुफ़रद जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। मुफ़रद यानी अकेले जे लाइ, ॿ ॼणा हूंदा या जमा में कुझु हूंदो त उन जे लाइ वरी ॿियो लफ़्ज़ हूंदो। त हीउ जेको इस्म इशारो आहे इहो मुफ़रद जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, मुज़क्कर जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं टी हिन में जेका अहम शइ आहे त उहा जंहिं शइ ॾांहुं असीं इशारो था करियूं उहो वेझो हुजे, ठीकु आहे, यानी उहो परे न हुजे, हीउ वेझे जे इशारे जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। मिसाल तौरु हाज़ा किताब, ही किताब आहे। किताब छा आहे, मुज़क्कर बि आहे, ऐं ही मुफ़रद आहे, अकेलो हिकिड़ी शइ आहे, ऐं ॿियो ही वेझो आहे। त उन करे असीं हूंदा ही, परे हूंदो त असीं उनखे चवंदासीं हू, ठीकु आहे। त वेझे जे इशारे जे लाइ ही बुनियादी टे हिन में शयूं आहिनि, मुफ़रद, मुज़क्कर ऐं वेझो। उन खां पोइ हिन सबक़ में जेका असीं ॿी हिकिड़ी शइ पढ़ंदासीं उहा आहे मां। मां जो मतिलबु आहे छा, ठीकु आहे। हिन लफ़्ज़ खे कंहिं शइ जे बारे में सवाल करण जे लाइ हिन खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन लफ़्ज़ सां कंहिं शइ जे बारे में सवाल कयो वेंदो आहे। मिसाल मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा जो माना ही, ऐं मां हाज़ा, ही छा आहे। वरी मन जी माना आहे कंहिं माण्हू जे बारे में, हिन लफ़्ज़ सां इंसान जे बारे में सवाल कयो वेंदो आहे। जॾहिं असीं ठीकु, त इंशाअल्लाह हिन सबक़ में असीं प्रैक्टिस कंदासीं न, सभु शयूं वाज़े थी वेंदियूं। टे बुनियादी लफ़्ज़ असीं हिन में उमूमन इस्तेमालु थींदा अॼु जे सबक़ में। हाज़ा यानी ही, मां यानी छा, मन यानी केरु, ही माण्हू जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे। ऐं ही जेको आहे कंहिं बि शइ जे लाइ, हाणे उहा शइ जानदार बि थी सघे थी, गैर जानदार बि थी सघे थी, जानवर बि उन जे लाइ मां इस्तेमालु थींदो, ठीकु आहे। ऐं गैर जानदार शइ टेबल कुर्सी उन जे लाइ मां थींदो। मन सिर्फ़ु इंसान जे लाइ थींदो, इंसान जे लाइ जॾहिं बि असीं पुछंदासीं उन जो मतिलबु आहे केरु, त इहो इंसान जे लाइ इस्तेमालु थींदो। त इंशाअल्लाह अॼु सबक़ पहिरियों असीं शुरू था करियूं। इन सबक़ जो नालो उन्हनि रखियो आहे किताब कलम, ठीकु। हाज़ा, हाज़ा यानी ही, हाज़ा, हाज़ा किताब, ही किताब आहे। तर्जुमो छा थींदो, ही किताब आहे। असीं इशारो करे था चऊं। हाज़ा कलम, ही कलम आहे। वक़्फ़ करे असीं पढ़ूं बग़ैर वक़्फ़ जे छा थींदो, हाज़ा कलमुन, ही कलम आहे। पर जेॾी महिल असीं वक़्फ़ कंदासीं, हाज़ा कलम, ही कलम आहे। हाज़ा वरक़, ही वर्क़ आहे। वर्क़ चइबो आहे सुफ़े खे, पने खे, ही पन्नो आहे। हाज़ा वरक़, ही पन्नो आहे। हाणे वरी मां जो इस्तेमालु, मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा किताब, ही किताब आहे। मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा कलम, ही कलम आहे, ही पेन आहे। मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा कुर्सी, ही कुर्सी आहे। मिसाल असीं तनवीन हणंदासीं थी वेंदो कुर्सी युन, पर वक़्फ़ करे हाज़ा कुर्सी, ही कुर्सी आहे। कुर्सी जेका आहे उनखे अरबी में कुर्सी चइबो आहे। मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा मकतबुन, ही मकतब आहे, ही टेबल आहे। टेबल खे अरबी में चइबो आहे मकतब। गॾो गॾु तव्हां वोकेबलरी नोट कंदा वञो, ही पाण सां गॾु लिखंदा वञो इंशाअल्लाह। मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा बाब, ही दरवाज़ो आहे। दरवाज़े खे चइबो आहे बाब, ही दरवाज़ो आहे। मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा शुबाक, ही खिड़की आहे। हिन जी तव्हां प्रैक्टिस बि ईअं ई कंदा घर में। मिसाल तौरु वेठा आहियो पंहिंजे भाउ या भेण, उन सां तव्हां चवंदव, तव्हां किताब ॾांहुं इशारो करे चवंदव त मां हाज़ा, ठीकु। त वरी हाज़ा किताब, जीअं असीं प्रैक्टिस कंदासीं उहे ज़ुबान ते लफ़्ज़ ईंदा। मां हाज़ा, हाज़ा किताब। वरी कलम खणी, मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा कलम, ही कलम आहे। वरी कुर्सी ॾांहुं इशारो करे, मां हाज़ा, वरी जवाबु ॾिबो हाज़ा कुर्सी। वरी टेबल ॾांहुं, डेस्क ॾांहुं इशारो करे, मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा मकतब। मां हाज़ा, हाज़ा बाब, ही दरवाज़ो आहे। मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा शुबाक, शुबाक यानी खिड़की, ठीकु आहे, खिड़की। दरी खे असीं चवंदा आहियूं शुबाक। मां हाज़ा, ही छा आहे। हाज़ा जिदार, ही दीवार आहे, ही भित आहे, ठीकु। त अहिड़े नमूने असीं इंशाअल्लाह प्रैक्टिस कंदासीं। तव्हां हिकु भेरे पढ़ो हिन सॼे खे। वरी हाणे असीं अचूं था इंसान जे बारे में डिस्कस करण जे हवाले सां। हू जेके पहिरीं असां जेको ॾिठो उहे सभु शयुनि जे बारे में, हाणे इंसान जे बारे में। हाज़ा तालिब, ही छा आहे। तालिब इल्म आहे, ही शागिर्द आहे। तालिब यानी शागिर्द आहे। बग़ैर वक़्फ़ जे असीं चवंदासीं हाज़ा तालिबुन, ही शागिर्द आहे। वक़्फ़ करे असीं चवंदासीं हाज़ा तालिब, ही तालिब आहे। उन खां पोइ हाज़ा उस्ताद,
ही उस्ताद आहे। हाज़ा ख़ादिम, ही ख़ादिम आहे। मन हाज़ा, ही केरु आहे। ठीक, मन जी यानी केरु, मन जी माना आहे केरु। मन हाज़ा, ही केरु आहे। वरी सवाल आहे, हिन में अंदाज़ जो बि असर थो थिए। असीं जेॾी महिल पढ़ंदासीं चवंदासीं मन हाज़ा, ही केरु आहे। प्रैक्टिस करियूं था। मन हाज़ा, ही केरु आहे। हाज़ा तालिब, ही शागिर्द आहे। मन हाज़ा, ही केरु आहे। हाज़ा उस्ताद, ही उस्ताद आहे। मन हाज़ा, ही केरु आहे। हाज़ा ख़ादिम, ही ख़ादिम आहे। मन हाज़ा, ही केरु आहे। हाज़ा रजुल, ही माण्हू आहे, ही मर्द आहे। मर्द खे चइबो आहे रजुलुन, रजुलुन वक़्फ़ करे रजुल। मन हाज़ा, ही केरु आहे। हाज़ा रजुल, ही मर्द आहे, ही माण्हू आहे। मन हाज़ा, ही केरु आहे। हाज़ा वलद, ही छोकिरो आहे। वलद चइबो आहे छोकिरे खे। हिन में माना छोकिरे जे लाइ अलॻि लफ़्ज़ ईंदो आहे। छोकिरो तव्हां सम्झो माना विचोलो ॿार। उन खां जेको वॾो जेको आहे भाई, उन खे चइबो आहे रजुल। जेको नंढो आहे उन खे तिफ़िल चइबो आहे। नंढड़े ॿारड़े खे तिफ़िल चइबो आहे। त अहिड़े नमूने वॉकेबलरी तव्हां ज़हन में रखंदा वञो, इंशाअल्लाह लफ़्ज़ माना बि अॻिते ईंदा। हाज़ा सईद, ही सईद आहे। हाज़ा महमूद, ही महमूद आहे। हाज़ा हामिद, ही हामिद आहे। अहिड़े नमूने असीं पंहिंजे घर जे माण्हुनि जो बि प्रैक्टिस अहिड़े करे सघूं था। त हिन खे तव्हां 2-3 चकर भेरा ॾियो। पोइ स्लाइड में जेके हुआ उनखे बि 2-3 चकर भेरा ॾियो। घटि में घटि 3 चकर भेरा ॾियो, हिन खे भेरा ॾियो। रोके करे इंशाअल्लाह लफ़्ज़ आस्ते आस्ते ज़बान में ईंदा ऐं घर में कंहिंसां प्रैक्टिस करियो। हाणे असीं कुझु अल्फाज़ माना ॾिसूं था इंशाअल्लाह। वरी हिननि जे तहत वरी अॻिते असीं मश्क हल कंदासीं। हाज़ा यानी ही मुज़क्कर जे लाइ ईंदो आहे। मुज़क्कर मुफ़रद ऐं वेझे जे लाइ। ठीकु आहे। माउन चइबो आहे पाणी खे। हिते ई ॾिसो आख़िरी हर्फ़ ते ही डबल पेश कोन्हे ॾिनल। डबल पेश खे चइबो आहे तनवीन। हिते कोन्हे ॾिनल। उहो असांजे सिखण जे लाइ हाली फ़िलहाल कोन्हे, पर तव्हां सम्झो हिननि सभिनी ते 2 पेश आहे आख़िर में। त असीं वक़्फ़ करण जे लाइ असीं उन्हनि असांजी आसानी जे लाइ हाली फ़िलहाल उन्हनि हिते किताब में कोन लिखियो आहे। माउन यानी पाणी, वक़्फ़ मा। वलद छोकिरो। मकतबुन, मकतब चइबो आहे मेज़ खे। मेज़ टेबल, ऑफिस जी टेबल। ठीकु आहे। ऑफिस खे बि चइबो आहे। अबुन वक़्फ़ थींदो अब, अब। वालिदुन, वालिद, त उन पीउ खे चइबो आहे वालिद या अबुन। अमूद थंबे खे चइबो आहे। थंबे खे अमूद। जिदार भित खे चइबो आहे। ठीकु आहे। अमूद चइबो आहे थंबे खे। पीलर खे बि चइबो आहे। असीं पीलर हूंदा आहिनि न या कालम, उनखे थंबो चइबो आहे या अमूद थंबो। जिदार यानी भित, दीवार। शुबाक दरी, दरी खिड़की। हजर पत्थर खे चइबो आहे। जीअं असां हजरे असवद तव्हां ॿुधो हूंदो न, कारो पत्थर। असवद चइबो आहे कारे खे, जेको बैतुल्ला ते लॻो पियो आहे। अहिड़े नमूने कअस, कअस, कअसुन गिलास खे चइबो आहे। कअसुन वक़फ़न कअस गिलास। रजुलुन वक़फ़न रजुल। ठीकु आहे। हिते 2 पेश आहे। वक़्फ़ करे उन्हनि हाली फ़िलहाल हटाए छॾी आहे हिते असांजी आसानी जे लाइ। रजुल चइबो आहे मर्द खे, मर्द खे। मा हाज़ा, ही छा आहे। मा हाज़ा, ही छा आहे। मिरसम, मिरसम, मिरसम चइबो आहे पेंसिल खे। मिरसम पेंसिल। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं बग़ैर वक़्फ़ जे पढ़ंदासीं असीं चवंदासीं मिरसमतुन। तव्हांखे इहो ज़हन में रहे त जेॾी महिल गोलता हूंदी, गोलता ते जेॾी महिल वक़्फ़ कबो आहे त ओॾी महिल हा पढ़िबो आहे। ओॾी महिल ता खे हा में कन्वर्ट करे छॾिबो आहे। मिरसमतुन वक़फ़न मिरसमह, मिरसमह। मन हाज़ा, हाणे मन जे करे असीं चवंदा आहियूं ही केरु आहे। माण्हू जे लाइ पुछिबो आहे। ठीकु। इन जी हिते तव्हांखे वॉकेबलरी ॾिनी पई आहे, हिननि खे तव्हां यादि करियो। बाबुन, बाब दरवाज़े खे चइबो आहे। इब्नुन यानी पुट। वलद, ठीकु आहे। वलदुन पुट खे बि चइबो आहे। ठीकु आहे। वलद छोकिरे खे बि चइबो आहे। सक़फ़ुन, सक़फ़ुन, सक़फ़ छित खे चइबो आहे। सक़फ़, ठीकु आहे, छित खे। फ़रसुन वक़फ़न फ़रस, फ़रस घोड़े खे चइबो आहे, घोड़े खे। हारिस, ठीकु आहे, चौकीदार खे हारिस चइबो आहे, हा सां। ठीकु आहे। वरी सीन आहे आख़िर में, मथां त हारिस चओ। उहो जेको असांजो मुंहं में हारिस नालो हूंदो आहे उहो सा सां हूंदो आहे। चौकीदार खे चइबो आहे हारिस। त असीं मश्क था हल करियूं इंशाअल्लाह। ही तव्हां हिन खे बि हिकु नज़र चङे नमूने दोहरायो त मश्क में तव्हांखे हल करण में आसानी थींदी। मश्क खे चइबो आहे अरबी में तमरीन।
ठीकु, हेठियनि लफ़्ज़नि खे हाज़ा सां मिलाए पढ़ो, जीअं कुर्सी खे मिलाए कीअं पढ़िबो, हाज़ा कुर्सी वग़ैरह, त हिन खे हाज़ा सां मिलाए पढ़ो। कुर्सी खे कीअं मिलाए पढ़िबो, हाज़ा कुर्सी, हाज़ा कुर्सी, ही कुर्सी आहे। अमूद, अमूद जी छा माना आहे, जी माशाल्लाह थंबो, इन खे मिलाए कीअं पढ़िबो, हाज़ा अमूद। तव्हांजे घर में वेझो थंबो हुजे, तव्हां हुन तां इशारो करो, या पीलर हुजे, इशारो करे तव्हां चयो मां हाज़ा, ही छा आहे, भाउ खां पुछो, भेण खां पुछो, मां हाज़ा, ही छा आहे, जवाबु ॾियो हाज़ा अमूद, ही पीलर आहे। उन खां पोइ सक़्फ़, सक़्फ़ चइबो आहे छित खे, मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा सक़्फ़, छित ॾांहुं इशारो करे। ई प्रैक्टिस सां ईंदी आहे, ॿोली मैथमेटिक्स वांगुरु आहे, प्रैक्टिस जेतिरी थींदी ओतिरी असांखे इंशाल्लाह असांखे यादि रहंदी। सक़्फ़ुन छित खे चइबो आहे, हाज़ा सक़्फ़। कस, गिलास खे चइबो आहे, ठीकु, मां हाज़ा, ही छा आहे, हाज़ा कस। वरक़, पेज खे चइबो आहे, पन्नू, पन्नू पेज, हाज़ा वरक़। तिलमीज़, तिलमीज़ शागिर्द खे चइबो आहे, ठीकु आहे, शागिर्द खे चइबो आहे तिलमीज़, हाज़ा तिलमीज़। ख़ादिम, ख़ादिम यानी ख़ादिम, त हाज़ा ख़ादिम। मुअल्लिम, मुअल्लिम चइबो आहे उस्ताद खे, उस्ताद, ठीकु, उस्ताज़ बि चइबो आहे ऐं मुअल्लिम बि चइबो आहे, हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ जा इलाही जीअं हूंदा आहिनि, ठीकु। अहिड़े हिसाब सां जीअं असां ॾिठो तालिब, तालिब बि तालिब इल्म खे चइबो आहे, तिलमीज़ बि शागिर्द खे चइबो आहे। अहिड़े हिसाब सां उस्ताज़ बि असां लफ़्ज़ ॾिठो, उन जो मतिलबु आहे माना यानी उस्ताद। मुअल्लिम यानी तालीम ॾियण वारो, उन जो मतिलबु आहे उस्ताद। यूसुफ़, ही नालो आहे सिध, हाज़ा यूसुफ़। अहिड़े हिसाब सां हारिस यानी चौकीदार, ही चौकीदार आहे, छा थींदो, हाज़ा हारिस। हिन खे तव्हां हिकु भेरो दोहरायो, ही पाण हल करियो, कापी ते लिखी इंशाल्लाह, मिलाए करे पढ़ो। हाणे आई आहे हिन जो सिंधी में तर्जुमो करियो। पहिरियों लफ़्ज़ आहे ही पेंसिल आहे। असां पेंसिल जो छा लफ़्ज़ ॾिठो, पेंसिल जो वरी ॿ लफ़्ज़ हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे मिरसमह, मिरसमह, ॿियो लफ़्ज़ आहे क़लमुर रिसास। त ही पेंसिल आहे, त तर्जुमो तव्हां जेको असां वोकेबलरी में पढ़ो उन हिसाब सां करियो। क़लमुर रिसास, ही पेंसिल आहे, या असीं हिन खे चऊं हाज़ा मिरसमह, ठीकु, हाज़ा मिरसमह, या असीं तनवीन करे पढ़ंदासीं हाज़ा मिरसमतुन, ही भित आहे, त ही भित आहे, असां अञा वोकेबलरी में ॾिठो। हाज़ा जिदार, हाज़ा जिदार, ही छोकिरो आहे। हाज़ा वलदुन, या हाज़ा वलद, ही छोकिरो आहे। ही पीउ आहे, पीउ खे अबुन चइबो आहे, अबुन या वालिद ॿई थी सघनि था। हाज़ा अबुन, या हाज़ा वालिद, या हाज़ा अब, वक़्फ़ करे असीं चवंदासीं अब, या वालिद, या हाज़ा अबुन, या हाज़ा वालिद। ही उस्ताद आहे, उस्ताद जा ॿ लफ़्ज़, मुअल्लिम बि हो ऐं उस्ताज़ बि आहे, त असीं हाज़ा मुअल्लिमुन, वक़्फ़ करे चवंदा आहियूं हाज़ा मुअल्लिम। ही दरी आहे, हाज़ा शुब्बाक। हाणे ही ॿिया तव्हां पाण ॾिसो, ज़हन में दौड़ायो त छा थींदा, ठीकु। ही तव्हां पाण हिन एक्सरसाइज़ शुरू थियण खां पहिरीं हिन खे रोके, हिन खे पाण हल करण जी कोशिशि करियो, इंशाल्लाह असां वोकेबलरी में बि ॾिसी आया आहियूं। ही पाण जेसीं ताईं कंदासीं, प्रैक्टिस कंदासीं, पोइ असांखे इंशाल्लाह सम्झ में ईंदी। ही थंबो आहे, थंबे खे छा चइबो आहे, अमूद, हाज़ा अमूद, ठीकु। ही मर्द आहे, मर्द जो कहिड़ो लफ़्ज़ हो, रजुल, माशाल्लाह रजुल, हाज़ा रजुल। ही सईद आहे, हाज़ा सईद, हाज़ा सईद। ही आलिम आहे, हाज़ा आलिम, हाज़ा आलिम। अल्हम्दुलिल्लाह, अॼु असां पहिरियों सबक़ ॾिसी छॾियो। अल्लाह ताला असांखे अरबी ज़बान सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं अल्लाह ताला असांखे हिन किताब जी जेका तरतीब असां शुरू कई आहे, हिन जी ख़ैरियत सां तकमील अता फ़रमाए, आमीन या रब्बिल आलमीन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक, नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।